बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। लास्ट वीडियो में जेका मूं तव्हांखे कहानी ॿुधाई हुई जंहिंमें हिकु वापारी अबू जहल जो ज़िक्र बि हुयो ऐं कहिड़े नमूने सां उन वापारीअ खे अबू जहल ठॻण जी कोशिशि कई हुई। मूं इहो ॾेखारण जी कोशिशि कई हुई त कीअं ज़िंदगीअ जा फ़ैसिला कया वञनि ऐं उन्हनि खे कहिड़े नमूने सां हल कया वञे जेके मसइला पेश अचनि था। अॼु जी कहाणीअ में मां तव्हांखे हिकु अहिड़े दोस्त जी कहाणी थो ॿुधायां, हिकु अहिड़े माण्हूअ जी जेको ॿिए जा कन भरींदो आहे ऐं कन भरण खां पोइ हुनखे जेको नुक़सानु थींदो आहे उनजो अज़ालो करणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। हिकु नौजवान हुयो जेको बेरोज़गार हुयो ऐं रोज़गार जे सिलसिले में हू हिकु जॻह खां ॿी जॻह ते तलाश जारी हुयसि त हिकिड़े ॾींहुं हिनखे हिकिड़े दुकान ते कमु मिली वियो। हू दुकान ते वेठो त जंहिं दुकान ते वेठो त हू कमु करे रहियो। हुनखे 2-3 महीना हुते दुकान ते गुज़री विया त हिकिड़े ॾींहुं हुनजो दोस्त हुते हुन सां मिलण आयो। जीअं नंढपण जा दोस्त हूंदा आहिनि ईअं हुनजो हिकिड़ो दोस्त हुयो जेको हुन सां मिलण आयो हुयो। हुन सां मिलियो। उन जेको दोस्त हुयो उहो कंहिं सरकारी नौकिरीअ में हुयो ऐं बहितरीनु रक़म या पघार सां उहो कमाईंदो हुयो। त जेॾीमहिल उन सां मिलियो त चयईंसि त तूं छा थो करे पियो? चई मां हिन दुकान ते बीठो आहियां, वे त मां तव्हांजे लाइ चांहि वठी अचां। हू चांहि वठणु वियो। चांहि वठी जेॾीमहिल वापसि आयो त उन वक़्तु हुन दोस्त चयसि त केतिरी सैलरी थी? चई मुंहिंजी 10,000 सैलरी आहे। चई बसि तूं असां गॾु पढ़ंदा हुआसीं, तूं असां कुलनी में क्लास में होशियारु हूंदो हुए ऐं बसि हाणे 10,000 तो सैलरी खणे पियो। मां लख जे क़रीब सैलरी थो खणां पियो। इहो दुकानु छॾे चवंदो अचु कॾहिं त जेको आहे मां तोखे ॿी जॻह ते नौकिरी वठी ॾियां। जॾहिं न माण्हूअ जे ज़हन में का शइ ऑटोमेटिकली फीड कई वेंदी आहे उन खां पोइ उनखे हल्की शइ बि ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। त हिकिड़े ॾींहुं हुनजे मालिक हिनखे चयो त तूं देरि करे थो अचे पियो, छाजे करे पियो ऐं सफ़ाई सही नमूने सां नथो करे पियो। त हुन छोकिरे खे अॻु में ई हुनजे दोस्त जो आसिरो मिलियल हुयो त हुन चयसि त मां बसि तव्हांजी नौकिरी छॾियां। हुनजी नौकिरी छॾे ऐं रवानो थियो। पंहिंजे दोस्त सां मिलियो ऐं दोस्त खे चयईं त जीअं तो चयो त इहा नौकिरी तुंहिंजे क़ाबिल न आहे, तंहिंजे करे इहा नौकिरी मां छॾे आयो आहियां। हाणे मूंखे कंहिं बि जॻह ते एडजस्ट कर। त दोस्त खिली चयसि ॾाढी तकड़ कयईं, मूं त मिड़ई तोसां इन ॻाल्हि कई हुई, तूं उहा नौकिरी छॾे आए। ऐं पोइ उन खां पोइ कई साल उहो छोकिरो बेरोज़गार हुयो ऐं हुनजी ज़िंदगी अज़ाब में गुज़रणु लॻी वई। कॾहिं कॾहिं असांजा दोस्त असांखे अहिड़ो मशवरो ॾींदा आहिनि जेको अॻिते हली असांजे लाइ नुक़सानकार थींदो आहे। असांजी सादगी हमेशह असांखे नुक़सानु ॾींदी आहे। जेको माण्हू जेतिरो सादो हूंदो आहे उहो ओतिरो ई वधीक आसानी सां ठॻी वेंदो आहे। अहिड़े नमूने सां हिकु ॿियो किसो इन ई हवाले सां आहे त हिकिड़ो ओड़ो माण्हू हुयो, ओल्ड एज में हुयो, उहो ॻोठ में रहंदो हुयो। हुनजो हिकिड़ो पुटु शहर में रहंदो हुयो। जॾहिं जो शहर में रहंदो हुयो त उहो हफ़्ते ते हर वीकेंड ते पंहिंजे पीउ सां मिलणु वेंदो हुयो। जॾहिं जो पंहिंजे पीउ सां मिलंदो हुयो त उन सां सॼो ॾींहुं हुते गुज़ारींदो हुयो। उन लाइ फ्रूट या ॿियो ज़रूरत जो सामान वठी ॾींदो हुयो। जॾहिं हिकिड़े ॾींहुं उहो नौजवान जो पंहिंजे पीउ सां मिलणु वियो त उते अॻु में ई हुन पोड़े जो हुनजे वाल साहब जो ॿियो हिकिड़ो दोस्त वेठो हुयो। त हिन छोकिरे जेको नौजवान हुयो पंहिंजे पीउ सां कचहरी करे वापसि हली वियो त उन दोस्त हुनखे चयो, हुनजे दोस्त खे पंहिंजे खे जेको ओल्ड मैन हुयो त चई त तुंहिंजो पुटु कॾहिं ईंदो आहे? चई हफ़्ते ते। चई छो? पंहिंजी औलाद सां सॼो ॾींहुं गॾु आहे ऐं तोसां जेको आहे हफ़्ते में मिलण थो अचे, इहो त सुठी ॻाल्हि न आहे। त उहा ॻाल्हि हुनजे पीउ जे ज़हन में वेहिजी वई। नेक्स्ट वीकेंड ते जीअं ई हू हुन सां मिलणु आयो त हू तलक लहजे में पंहिंजे पुट खे चवणु लॻो त तोखे पंहिंजी वाइफ लाइ, पंहिंजी औलाद लाइ वक़्तु आहे पर मुंहिंजे लाइ वक़्तु कोन आहे। इख़्तिलाफ़ वधी विया। कुझु महीननि खां पोइ आहिस्ते आहिस्ते हुनजो पुटु उहो टाइम घटाईंदो वियो ऐं हुन सां मिलण जे पास छॾे। कॾहिं कॾहिं असांजा दोस्त असांखे अहिड़ो मशवरो ॾेई वेंदा आहिनि जेके असां बिना सोचे सम्झे अमल कंदा आहियूं ऐं उनजो नुक़सानु असांखे ई खणणो पवंदो आहे। इहे जेके कन भरण वारा माण्हू हूंदा आहिनि इहे फ़क़ति ॻाल्हि करे हलिया वेंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको अंदर में आंदमान ऐं ज़िलज़िला पैदा थींदा आहिनि उहो कोई बि नथो सम्झी सघे।
जीअं हिकु दोस्त ॿिए दोस्त खे नौकरीअ तां लारायो, हिकु दोस्त पीउ ऐं पुट खे अलॻि कयो, अहिड़े ई नमूने सां हिकु नौजवान खे शादी कई, शादी खां पोइ हुनखे जीअं ई पुटु ॼाओ हुयो, त जॾहिं पुटु जो हुनखे ॼाओ त हुनजी वाइफ सां हुनजी सहेली मिलणु आई ऐं हुनजी सहेली अची वेही मुबारक ॾिनईं ऐं पुछियईं त तुंहिंजे मुड़ुसु तोखे गिफ्ट में छा ॾिनो आहे? त हुन औरत चई मूंखे गिफ्ट में त कुझु कोन ॾिनो अथई। चई जॾहिं मां पहिरें ॿार खे जनमु ॾिनो हुयो त मुंहिंजे हस्बैंड मूंखे सोनो नेकलेस ठाराए ॾिनो, तोखे कुझु बि न ठाराए ॾिनो अथई, न वाला या ॿियो कुझु बि न। त उहा ॻाल्हि हुन औरत जे ज़हन में वेही रही। उन औरत जे ज़हन में वेही रही त हुनजो मुड़ुसु जीअं ई शाम जो कम तां वापसि आयो त हुनखे चयईं तोखे मुंहिंजो अहसासु ई कोन्हे को, मूं तोखे पहिरीं औलाद ॾिनी आहे, पुटु जॾहिं ॾिनो आहे त मूंखे को बि गिफ्ट न ॾिनो आहे। त हुन चयसि मां गिफ्ट वठी ॾींदुसि। ईअं हिकु न ॿिए ॾींहुं हुननि जो इख़्तिलाफ़ु थींदो रहियो, या जो इन गिफ्ट जे सिलसिले में उहे हिक ॿिए खां अलॻि थी विया। उहा औरत उनजो घर छॾे पंहिंजे पीउ माउ जे घर में अची रहणु लॻी ऐं आख़िर में उन्हनि जे विच में तलाक थी वई। त जेके कन भरण वारा माण्हू हूंदा आहिनि उहे सदाईं अहिड़ी ॻाल्हि करे वेंदा आहिनि जंहिंजो असरु असांजी ज़िंदगीअ ते हमेशह पवंदो रहंदो आहे। कोशिशि कयो त का बि ॻाल्हि जेका तव्हांखे कई वञे थी उन ते सोच वीचार कयो, उनखे बहितरीन नमूने सां ज़िंदगी गुज़ारण जे अमल में अॻिते वधो।